صل على سيدنا ومولانا محبوبنا محمد وآله وأصحابه أجمعين. मोगड़े मोन जी सुतियां संजे ओ जागो चुनके यात्री ना देई हथा तो पेई अज थी कचो के चुनके चवी उठ नथी वेसलो तुझे थूए में थाणो जत घुमई पियो जूए में जंहिंजो घुमे पियो घाणो हणी ताड़ तकलो कंदई सरवाण सियाणो हित थो चरी लुलर ऐं लाणो पर हुते वेड़ बि वेंदई वितरी सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। मुझा दोस्तों, मुझा अजीजो, अज तव्हांजे हिन ॻोठ में फिक्र आखिरत के सिलसिले में ही महफिल मल्हाई पियो। मां उन्हनि भाइरुनि खे मुबारक ॾियां थो जन ही महफिल कोठाई ऐं शाबस जो हक़दार उहो आहे जंहिं हिन जलसे जो इहो नालो तजवीज़ कयो फिक्र आखिरत। इहा शइ माण्हुनि खां विसरी वई आहे, इहा शइ माण्हुनि खां त का कोई ते आखिरत भी आहे, कोई ते हिसाब पुछाणो बि थियणो आहे, ॿी हर शइ यादि आहे, ॿियो हर लेखो चोखो यादि आहे, पर असां खां अगरि विसरी वई आहे त असांजी आखिरत विसरी वई आहे। प्री प्यारा, जंहिंखे पंहिंजी आखिरत यादि हुजे, क़ब्र क़यामत यादि हुजे, त इहो शख़्स अल्लाह जे वलीयनि में लिखियो थो वञे। एक हदीस पाक में आ जेको रोजानो 21 भेरा पंहिंजे मौत ऐं आखिरत वारे सफ़र खे यादि रखे क़यामत जे ॾियारे इहो शहीदनि जे जमायत में उथारे। अॼु दुनिया जे झंझटनि में, दुनिया जे फिकरात में, दुनिया जे कारोबारनि में इंसान एतिरो त मशगूल थी वियो आहे जो उन खां इहा ॻाल्हि ई विसरी वई आहे त को मूंखे मरणो बि आहे, अॻिते हलणो बि आहे। प्री प्यारा, अकुल ॿिनि क़िस्मनि जो हूंदो आहे। घणनि क़िस्मनि जो? घणनि क़िस्मनि जो? ॿिनि क़िस्मनि जो। हिकिड़ो अक्ल माश, ॿियो अक्ल मआब। अक्ल माश दुनिया कमाइण, पैसो ॾोकड़ हथ करण, बनियूं हुजनि, जायूं हुजनि, कारोबार हुजनि, दुनिया जी ज़िंदगी ख़ुशि गुज़ारिया,
यो माश जो फिक्र है, यो माश जो अकुल है। ऐं ॿियो हूंदो आहे अकुल माद जो। माण्हू सोचे त मां केरु आहियां, मूंखे कंहिं पैदा कयो आहे, मूंखे छो पैदा कयो वियो आहे, मूंखे कहिड़े मक़सद जे वास्ते पैदा कयो वियो आहे, हिन दुनिया ते अचण जो मुंहिंजो गर्ज़ ऐं मक़सद कहिड़ो आहे। का बि शइ बिना मक़सद जे न हूंदी आहे, का बि शइ। जी तव्हां हिकिड़ो मिट्टी जो घरड़ो ठाहियो था, तॾहिं बि उन में को न को मक़सद हूंदो आहे। के गर्ज़ खां सवा का शइ न ठाही वेंदी आहे। इंसान खे जो ख़ल्क़ कयो वियो त इन जे पैदा थियण जो मक़सद कहिड़ो? कॾहिं सोचियो आहे हिन ॻाल्हि? अरे दुनिया कमाइण जो, पैसे माल ऐं दौलत हासिल करण जो अकुल त काफ़रनि खे बि आहे, हिंदुनि खे बि आहे, पर मोमिन बाने जे दिल में अगर अकुल ऐं सम्झ हूंदी आहे त इहा हूंदी आहे जो पंहिंजे आख़िरत खे यादि रखे, पंहिंजे रब जो ख़ौफ़ हूंदो, मदीने वारे आका खे परचाइण जो फिक्र हूंदो। त उहो ॾिहाड़ो अचण वारो आहे जॾहिं मुंहिंजो अबो मूंखां जुदा थी वेंदो, मुंहिंजी अम्मा मूंखां धार थी वेंदी, मुंहिंजा मिट माइट यार दोस्त मूंखां जुदा थी वेंदा। सोढ़ी सामी में अकेली सोढ़ी कब्र जे अंदर मिट माइट दफन करे ईंदा, उन जाइ ते केर बि साथी सहारो न हूंदो, पर उन सोढ़ी सामी में अगर को सार लहण वारो हूंदो त मदीने वारे आका हूंदो। कॾहिं इहो सोची त जॾहिं पुनर जे साम्हूं पेश थींदुसि त गुनाहनि वारो मेरो मुंहुं खणी कहिड़ो जवाब ॾींदुसि, पंहिंजे हबीब जे अॻियां कहिड़ो कंधु खणी उथंदुसि। जी दुनिया कमाइण जो फिक्र घणो आहे, पैसे हासिल करण जे लाइ रात ॾींहुं तूं सरगर्दान नहीं, पुट हुजनि, घर हुजनि, बनियूं हुजनि, वनियूं हुजनि, इहो फिक्र त रखी, पर मिठा कॾहिं इहो फिक्र बि रख त अल्लाह हुन जे हबीब खे राज़ी कयो। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। ओ चई पुट पोटा मजू माल मुंहिंजो, ओ चई पुट पोटा मजू माल मुंहिंजो, सवारीअ कफन जे कुझु कोन तुंहिंजो, पर कफन बि अलाए मिले या न मिलंदो, ओ मिले या न मिलंदो, अख खोल गाफ़िल हिते कोन रहंदो, मिठो नाल रब जो ओ वत यार पढ़ंदो, अख खोल भाऊ हिते कोन रहंदो। मुझे सुने हबीब मदीने वाले आका पंहिंजे गुलामनि खे अगर का तालीम ॾिनी, अगर उन्हनि जे ज़हननि में का ॻाल्हि सम्झाई हुई त उन्हनि जे दिल में फिक्र आख़िरत पैदा कयो। मुझे आका जा गुलाम हर वक्त पंहिंजे आख़िरत खे यादि रखंदा। अल्लाह अल्लाह जॾहिं पंहिंजे आख़िरत जो फिक्र दिल जे अंदर पैदा थी वञे त कॾहिं बि विख गुनाह जे पासे न खणी सघंदी, कॾहिं अख बुरी नज़र करे न सघंदी, कॾहिं ज़बान बुरो गुफ़्तो न ॻाल्हाए सघंदी, कॾहिं तुंहिंजा पेर बुरे पासे ॾे विखूं भरे न सघंदा। जे फिक्र आख़िरत जो अची वञे त गुनाहनि खां नफ़रत नेकिन जी मोहब्बत पैदा थी वेंदी। मंझंदि जो टाइम गर्मी काढ़ो असहाबी ॿाहिरि अचे थो,
सच्ची गर्मी में पगर में बदन पुछला मुझे आका पूछो मदीने वाले सवई पूछो बधाई रखे पहुंची इन गर्मी में तारे में छो फिक्रमंद नजर सोची अर्ज करे तो या रसूल अल्लाह मुझी दाची गुम थी वही उन्हें दाची से बोली दे तलाश कंदे जंगल में हलंदे ही मुझो हाल ॾिसी रहिया आहियो साईं फरमाइनि था अफ़सोस तुंहिंजे हाल ते मूं समझो शायद का कुरान जी आयत तोखां विसरी वई आहे जो तूं हेॾो परेशान नहीं है तुझे तू दाची जे लाइ एतिरो परेशान अरे दाची जरा एतिरो परेशान न थिया जे परेशान थिया त कंहिं नेकी जे कम ते परेशान थिया प्यारा अॼु असांजो महिनतूं तगड़ो कोशिशूं सब दुनिया जे ख़ातिर पैसे कमाइण जे लाइ पर मुंहिंजा दोस्तो हज़ारनि मां को हूंदो जंहिंखे पंहिंजी आख़िरत यादि हूंदी चओ अल्लाह 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 मुझे सोने हबीब पंहिंजे गुलामनि खे पंहिंजे अहल बैतनि खे पंहिंजे साथियुनि खे कहिड़ा सबक सेखारिया कहिड़ो दर्स पढ़ायो अल्लाह अल्लाह हदीस पाक में अचे थो नबी जी घर भयाई सैयदा तय्यबा ताहिरा आयशतुल हुमैरा रज़ी अल्लाह ताला अन्हा नबी जी कोरा मगर रात थींदी नबी जी घर वारी अखियुनि में रोदो लुड़कारी रात गुज़ारे दी कंदी नबी जी न्याणी जन्नत जी मालिकाणी खातून अतर सैयदा फातिमा ज़हरा सारे जी दिखी रात दिया पर रकातूं नफ़ल नमाज़ जो थींदी आहे त हिकिड़ी रकात में 30 सितारा क़ुरान जा पूरा थी वेंदा आहिनि कॾहिं जंड हलाईंदी आहे अखियुनि मां लुड़क हरंदी आहे ज़बान सां क़ुरान पवंदी आहे एतिरो रोंदी आहे जो नबी जी न्याणी रोंदे रोंदे अखियुनि जे ॻोड़नि सां अटो पुसाए आलो बनाए छॾी अल्लाह अल्लाह हे मुझे महबूब जो आले बैत जी जिंदगी पाका हे मुझे आका जे सहाबा किरामन जी जिंदगी पाका खुदा जी जात जाने थी उन्हें तारीख का सीरत का सवाने का किताब पढ़ी ॾिसो हैरत लगे थी त महबूब जे गुलामन खे पंहिंजी आख़िरत ऐं आक़िबत केतिरी न यादि हुई चओ अल्लाह अस्तग़फिरुल्लाह अल्लाह अस्तग़फिरुल्लाह दाइम अस्तग़फिरुल्लाह दोस्तों मोहतरम मुझे आका मदनी ताजदार फरमायो मुस्तदरक हाकिम में हदीस सहीह असनाद हदीस मुझे आका फरमायो रब्बे जुल जलाल फरमाइंदो या बनी आदम तफर्रिग लि इबादती ला अमला सदरुक खिना तू मुझी इबादत जे लाइ बांधो थी वञ मुझी बंदगी जे लाइ मुझी पूजा जे लाइ मुझे फर्मा बरदारी जे लाइ बांधो थी मूं रब खे यादि कर तुंहिंजे सीने खे शाहूकारी सां भरपूर करे छॾींदुसि
वअसद्दु फ़क़रका तुझे मोहताजों का दरवाजा बंद करे चरीन से परेशानियों गुर्बतों तंगियों तकलीफों जेकी भी तुझो हाजतूं मां रब उनके ज़िम्मो खड़ा जो तुझा सब सांग सजाया करे चरीन से तू मुझो थी वन मां तुझा काम बनाए चरीन से इलम तफअल जे तू ये न करे तू मुझी बंदगी का मुंह मोड़ लेने ओ बाना जे करे मुझी फरमा बरदारी के छदे वीरे ला अमला सद्र का शुगला तुझे सीने के परेशान सा भरे शरीर से वलम असद फकर के तुझे मोहताजों जा दर पे बंद न कन से मोहताजों भी खोले दी माए कदे सुकून न कदे परेशान का नजात न मार सघने जे मुझी इबादत छड़ी मु रब जो दर छड़ी त रात दी तुझी परेशान में मुबतला थी आहे यो जाल सोचो सी तो दुनिया हथ कयूं पैसो हथ कयूं माल हथ कयूं इन फिक्र में असा का खुदा विसरी वो असा का मिठड़े मोहम्मद करीम में विसरी वो हबीब जी सुन्नत विसरी वही महबूब जो दीन विसरी वो आका जो दीन दा दुश्मन बेरी करदी रसी मस्जिदों मैरान करे छड़ू सी बंदर के आबाद करने दे लाए अल्लाह के घरन के वैरान सी समझो सी शायद दुनिया के ढो थी पर साल थी रहा अच्छू डारियों थी अञा ताईं मन जो मुरादूं पूरियूं न थियूं अञा सुकून न मिलियो अञा दुनिया जो ढो न थियो पर याद रखो क़यामत अची वेंदी दुनिया जो ढो थींदो ई कोन जे ढो चाही त मदीने वाले आका जे दर जी गुलामी इख्तियार कर हिते बिठो हम तो हिते बिठो अल्लाह या रसूल बल तुसिरून हयात दुनिया वल आखिरत खैरुन व अबका कुरान को फरमाए तमाम दुनिया की जिंदगी चाहे था दुनिया का सुख आराम चाहे था पर मां रब को बुधाया वल आखिरत खैरुन व अबका आखिरत भली दिया है बकादार दिया है जेकर आखिरत में जेकर जन्नत में के खुश नसीब के सुई जे पाखड़े जेतरी जाए जन्नत में मिली वने बा केतरी केतरी सुई जो पाखड़ो केडो वडो हूंदो आहे सुई जे पाखड़े जेतरी जाए जन्नत में के मिली वने आका फरमायो त हिन सारी दुनिया ऐं दुनिया जे सभिनी शयुनि खां वधीक जेकर सुई जे पाखड़े जेतरी जन्नत में जाए मिली वने कई जान जन तुझा आबाद थी विया पर मुझे आका फरमायो मदीने वाले साईं फरमायो जेको जेको शहन ॻाल्हियुनि जी मूंखे ज़मानत ॾियो उन जे लाइ जन्नत वठी ॾियण जो मां मोहम्मद करीम ज़ामिन आया हुजूर ज़ामिन पवन मदीने वाला साईं ज़ामिन पवन तो या शे मिले या न इन शे ते पक्का है या न हाँ या शे मिलंदी या न साईं फरमाइन था छहनि शयुनि जी तव्हां मूंखे ज़मानत ॾियो तव्हांजे जन्नत में वठी वञण जो ज़ामिन मां सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। तिब्रानी शरीफ की हदीस रिवायत करने वाला हजरत अबू हुरैरा रज़ियल्लाहु तआला ने रिवायत करे मुझे आका मदीने वाला साईं कदी पंहिंजे साहबनि सां गॾु वेठा हुजनि हाय हाय या महफिल भी केड़ी न सोहनी महफिल या महफिल बे
बिटाई फरमायो चारई चंगा चौधार होया है कहंदा हबीब से मदीने वाला साईं वेठा है साहब जो झुरमट लगो पिया साईं फरमाइन था उखलूनी बिसिद्दिन अकफल लकुम बिजन्नह तवा छान शंदी ज़मानत दो तवा जे जन्नत में वठी वञण जो मां मोहम्मद करीम ज़ामिन केड़ियूं चशूं अस्सलातो वज़्ज़कातो वल अमानतो वल फर्जो वल बतनो वल लिसान साईं फरमाइनि था पहिरीं इहा ज़मानत ॾियो त 5 वक़्त नमाज़ पढ़ंदो घणा वक़्त 5 वक़्त नमाज़ पढ़ंदो तव्हांजे जन्नत ॾे वठी वञण जो मां ज़ामिन पवंदुसि ओ मुझे पिरी प्यारा नमाज 5 वक़्त जेको पढ़े तो इहो हबीबन करीमन जे ज़िम्मे में अची वञे पर ख़ुसूसन 2 नमाज़ूं जेके फज्र जी ऐं सुमाणी जी नमाज मुझे आका फरमायो जेको शख्स इहे 2 नमाज़ूं पढ़े लन यलिजुन नार अहदुन सल्ला क़ब्ल तुलूइ शम्स व क़ब्ल गुरूबिहा यानी अल फज्र वल असर रवाह मुस्लिम सही मुस्लिम जी हदीस आहे साईं फरमायो त सिज जे उभरण खां अॻु में ऐं सिज जे लहण खां अॻु में 2 नमाज़ूं पढ़ो त तव्हांखे जहन्नम जी बाहि न फाड़ींदी हाँ सिज जे उभरण खां अॻु में नमाज़ कहिड़ी फज्र जी ऐं सिज जे लहण खां अॻु में जी नमाज़ कहिड़ी जी ट्रेपारी जी साईं फरमाइनि था जेको इहे 2 नमाज़ूं पढ़े इनखे कॾहिं बि जहन्नम जी बाहि दोज़ख जी बाहि न साड़ींदी ओ मुंहिंजा मिठा जेकॾहिं चाहीं थो त जहन्नम जी बाहि खां बची वञी चाहीं थो त जन्नत जा दर ते खुली वञो त नमाज़ूं पढ़ो नमाज़ूं पढ़ंदो रहो हबीबन जी ज़ात राज़ी रब राज़ी थी फर्ज़ नमाज़ूं फर्ज़ 5 नमाज़ूं पढ़ पर हिकिड़ी हदीस पाक में हाँ तरगीब व तरहीब में इमाम मुंज़री रिवायत आरन था त जेकॾहिं तव्हां फर्ज़ नमाज़ खां अलावा 12 रकातूं सुन्नत जूं पढ़ो त साईं फरमाए त जन्नत जी माड़ी वठी ॾियण जो मां ज़ामिन आहियां दोस्त जी माड़ी खपे कंहिंखे खपे जन्नत जी माड़ी कंहिंखे खपे बेहश्त जो महल खपे जेकॾहिं जन्नत जी माड़ी खपे साईं फरमाइनि था फर्ज़ जेके 5 फर्ज़ आहिनि उन्हनि खां सवाइ 12 रकातूं जेके सुन्नत मुअक्कद आहिनि फज्र जे फर्ज़ खां अॻु में 2 रकातूं बेपारी जे फर्ज़ खां अॻु में 4 रकातूं ऐं बेपारी जे फर्ज़ खां पोयां 2 रकातूं इहे कुल घणियूं थियूं 8 ऐं साईं फरमाइनि था त सोमाणी जे फर्ज़ खां बाद में 2 रकातूं ये घणी थियूं 10 सरकार फरमाइनि था त इहे रकातूं तव्हां सुन्नतूं पढ़ो त मां तव्हांखे बेहश्त में माड़ी वठी ॾियण जो ज़ामिन आहियां ओ मुंहिंजा दोस्तो सरकार फरमाइनि था त 6 शयुनि जी ज़मानत जो त मां तव्हांजे जन्नत ॾे वठी वञण जो पहिरियों नमाज़ 5 वक़्त पढ़ो ॿियो पंहिंजे मालनि जी ज़कात अदा कयो छा कयो जेकॾहिं मालदार आहियो रब तव्हांखे दौलत ॾिनी आहे रब तव्हांखे पैसो ॾिनो आहे त 39 हिसा पाण खाओ 40 हिसो अल्लाह जे राह में ज़कात अदा कयो त तव्हांजे माल में अल्लाह बरकतूं विझंदो बाहि जे सड़ण खां पाणी जे बुॾण खां घाड़ेल जे लुटण खां चोर जे चोरी करण खां पाणी जे बुॾण खां तव्हांजो माल अल्लाह जी हिफ़ाज़त में अची वेंदो ज़कात हिस्नुल माल व दफ़उल वबाल ज़कात माल जे लाइ किलो ऐं कोट मुसीबतुनि खे टारे छॾींदी आहे ज़कात ॾियण वारे जी माल जे मुहफ़िज़त करण वारो अल्लाह
चाहे था तो तव्हांजे माल खे रब वधाए, तव्हांजे रिस्क में बरकत पवे, तव्हांजूं तंगियूं ख़त्म थियनि त ज़कात भी अदा करो, खैरात भी अदा करो, तव्हांजे लाइ अल्लाह ताला कुशादगी जा रस्ता खोले ॾींदो। चयो अल्लाह। साईं फरमाइनि था टी ॻाल्हि जी तव्हां मूंखे ज़मानत ॾियो, टी ॻाल्हि इहा जो अमानत में ख़यानत न कजो। छा कजो? छा कजो? अमानत में ख़यानत न कजो। जेका शइ तव्हांखे अमानत मिले उहा सलामत पहुचाइजो, उन में कुदत न कजो। अमानतदार माण्हू अल्लाह खे बि वणंदो आहे, मदीने वारे आका खे बि। अमानत रुगे पैसा न हूंदा आहिनि, अमानत रुगे दुनिया जूं शयूं न हूंदियूं आहिनि। पर हिकिड़ो माण्हू को तव्हांखे न्यापो ॾिए त आहे न्यापो फलाणे खे हीअं ॾिजांइ, त न्यापे वारा उहे ई लफ़्ज़ पहुचायो, उनखे घटायो न, वधायो न, इहा अमानत। बस समझो था। को तव्हांखे ख़त ॾिए थो, इहो ख़त तव्हां वटि अमानत आहे, इन ख़त खे खोले पढ़ी ॼण तो पंहिंजे भाउ जी अमानत में ख़यानत कई। मुंहिंजा दोस्तो, जेकॾहिं को तोखे को राज़ दिल जो ॿुधाए थो त तोखे मना थो करे त हीअ ॻाल्हि कंहिंसां न कजां, इहो बि तो वटि अमानत आहे। जेकॾहिं इहा बि ज़ाहिर कई त क़यामत जे ॾियारे में तूं खाइण लिखियो वेंदो, ख़यानत करण वारनि में तुंहिंजो नालो लिखियो वेंदो। सरकार फरमाइनि था त अमानतदार बानो अल्लाह खे बि वणंदो आहे ऐं अल्लाह जी रहमत जो हक़दार बि। चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। हिकिड़ी रिवायत में अचे थो त दुनिया में जे माण्हू पराई अमानत खाई वियो, पराई मिसाल पैसा ॾिनई, कपिड़ो ॾिनई, अदाई अमानत रखी, अमानत खाई वियो, रोज़ माशर क़यामत वारे ॾींहुं उथंदो त उहो माण्हू हुनखां अमानत तलब कंदो, बाबा मुंहिंजी अमानत ॾे। चवंदो हाणे हिते त मूं वटि अमानत आहे कोन। पोइ जेॾी महिल हिनखे ज़ोर भरियो वेंदो त मलाइक चवंदसि त उहा अमानत जहन्नम जे खूह में फलाणी जाइ ते पई। वो जहन्नम जो खूह हूंदो जेको सारो दोज़ख जे बाहि सां भड़कंदड़ बाहि सां भरियल हूंदो। उहा अमानत उन खूह जे तरे में पियल हूंदी। हिनखे चयो वेंदो तूं अमानत खणी अचो, पंहिंजे मालिक ने धणी ताईं पहुचाए ऐं उन दोज़ख जे खूह में घिरंदो। उहा अमानत वारी शइ खणी ॿाहिरि निकिरंदो, ॾाकण तां चढ़ंदो चढ़ंदो मथे ॾाके ते ईंदो, अचानक पैर तिरकंदुसि, हेठि वञी किरंदो, अमानत बि हेठि किरंदी, वरी हेठि लहंदो, वरी उहा खणी मथे निकिरंदो। उहो निहायत गहरो ऊनो खूह हूंदो, उन में इहो माण्हू झलंदो रहंदो, सड़ंदो रहंदो। जे अॼु दुनिया में पराई अमानत कादी आहे, अॼु ख़ुदा जो ख़ौफ़ दिलनि मां निकिरी वियो। अॼु मुंहिंजा दोस्तो मिस्कीननि ग़रीबनि जूं अमानतूं मिल्कियतूं रड़कींदा था वठनि। को ख़ुदा जो ख़ौफ़ न आहे, का क़दर क़यामत यादि न आहे त कोई हिसाब किताब को थियण वारो आहे। चओ अल्लाह अल्लाह। साईं फरमाइनि था चौथी ॻाल्हि मूंखे ज़मानत ॾियो, पंहिंजे पेट खे बुराई खां बचायो, पंहिंजे पेट खे बुराई खां बचायो। पंहिंजे पेट में हराम खाधो न विझो, पंहिंजे पेट में नापाक खाधो न खाओ, यतीमनि जा माल न खाओ, मिस्कीननि जा माल न खॾायो, पंहिंजे पेट खे हलाल खाधे सां भरियो। साईं फरमाइनि था तव्हांजे जन्नत ॾे वठी वञण जो मां मोहम्मद ज़ामिन। पंजी ॻाल्हि पंहिंजे शर्मगाह जी हिफ़ाज़त, पंहिंजो पाण खे बुराई खां बचायो, इन जे जन्नत ॾे वठी वञण जो मां ज़ामिन आहियां। ऐं छहीं ॻाल्हि साईं फरमाइनि था पंहिंजे ज़बान खे बुरी गुफ़्तगू खां बचायो, कंहिंजी गिला न कयो, कंहिंखे गार न ॾियो, कंहिंखे घटि वधि न ॻाल्हायो। अहिड़ो ज़बान सां
लफ्ज न ॻाल्हायो जंहिंसां कंहिंजी दिल आज़ारी थींदी हुजे छो त अज़ियतुल मोमिन नक्सिल काबत सबईन मर्रा के मोमिन जी दिल खे रंजाइण एॾो गुनाह आहे जीअं को माण्हू 70 भेरा काबे शरीफ खे बि ड्रायो काबे खे ड्राइण शहीद करण बि को ॾोह आहे हिकिड़ो भेरो न ॿ भेरा न 70 भेरा काबे शरीफ खे ड्राए ओ मिठा अज जरा गौर करे ॾिस तुंहिंजी ज़बान मां कहिड़ा लफ़्ज़ था निकिरनि कीअं तो मुस्लमाननि खे आज़ारींदो ईज़ाईंदो साईं फरमाइनि था अल मुस्लिमू मन सलिमल मुस्लिमून मिन लिसानिही व यदिही मुस्लमान त उहो आहे जंहिंजे हथ ऐं ज़बान खां ॿिया मुस्लमान बचियल रहनि हथ सां ज़बान सां कंहिंखे ईज़ा न पहुचाए मुस्लमान इन्हे खे सॾिबो आहे हज़रत अनस रज़ियल्लाहु अन्हु रिवायत फरमाइनि था त जॾहिं क़यामत जो ॾियारो थींदो त अल्लाह ताला फरमाईंदो अख़रिजू मिनन नार मन ज़करनी यौमन औ ख़ाफ़नी फी मक़ाम क़यामत जे ॾियारे में रब ज़ुल जलाल फरमाईंदो ओ मलाइको ताने के दोज़ख का जहन्नम जी बाहि का छोटवारो आहे जे कॾहिं ज़िंदगी में हिकिड़ो भेरो बि मुंहिंजो ज़िक्र नहीं कयो हिकिड़ो भेरो बि हिकिड़ी जाइ कढी मुंहिंजो ख़ौफ़ दिलि में आंदो हिकिड़ो भेरो बि मुंहिंजो ख़ौफ़ तुंहिंजे सीने में आयो हिकिड़ो भेरो बि जंहिं मुंहिंजो ज़िक्र वेही कयो ओ मलाइको इनखे जहन्नम जी बाहि खां छो ठाहियो पुछण वेही तो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा हजरत इब्न अब्बास रज़ियल्लाहु अन्हु रिवायत फरमाइनि था मुस्तदरक हाकिम जी हदीस हुजूर आकाए दो जहां पंहिंजे सहाबनि जी महफ़िल में वेठा क़ुरान जी आयत लथी आहे या अय्युहल्लज़ीना आमनू क़ू अनफुसकुम व अहलीकुम नारा ए ईमान वारो पाण भी बचो पंहिंजे बच्चनि खे पंहिंजे घर वारनि खे भी जहन्नम जी बाहि खां बचायो पाण भी बचो पंहिंजे बच्चनि खे भी जहन्नम जी बाहि खां बचायो जॾहिं इहा क़ुरान जी आयत नाज़िल थी आहे मुंहिंजे आका पंहिंजे सहाबनि खे इहा आयत पढ़ी ॿुधाइनि था हिकिड़ो सहाबी आहे आयत ॿुधण सां रड़ करे वञी हेठि किरियो आहे वश थी वियो बेहोश थी वियो दाह करे जो थी वियो बेहोश थी वियो आहे मुंहिंजो सुहिणो लॻपाल नबी उथिया उन जे सीने ते वञी हथ रखियनि त उन जी दिलि धड़के पई ज़ोर ज़ोर सां दिलि धड़के पई हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था ए सहाबियो मुबारक ही बनो जन्नत जो हक़दार बणिजी वियो जेको अल्लाह जे ख़ौफ़ में अल्लाह जे ख़ौफ़ में जेको पी पियो रही पियो जंहिंजे अखियुनि मां ख़ुदा जे ख़ौफ़ जा लुड़क वही आया ही बनो बख़्शल बनो तो मिठा कॾहिं दिलि में ख़ौफ़ अचे न कॾहिं त असीं बि ख़ुदा जे ख़ौफ़ में भिजूं सारी जिंदगी गुनाह कंदो सारी जिंदगी बेहयान जे कमनि में पर कॾहिं अल्लाह जो ख़ौफ़ न आयो कॾहिं मदीने वारे आका जो शर्म न आयोसीं त उहो हाज़िर नाज़िर नबी
जी जी कि बड़ा अल्लामा साहब बयान पे फरमाए तो मदीने वारो आका असा जो लजपाल नबी हाजिर नाजिर नबी था जी हाजिर नाजिर नबी अदा वो महबूब निगाहू तो के ॾिसण पियूं तू गुनाहन जा कम करी तू बेहयान जा कम करी तू ज़ुल्मन जा कम करी मदीने वारो आका भी तोखे ॾिसे कुछ तो बिजी है कुछ तो खुदा जो खौफ रखी है कुछ तो पंहिंजे अछड़ी दाढ़ी जो हया करी है ओ मिठा शख्स को आईने में मुंह तो ॾिसे अछड़ा वार ॾिठई पंहिंजे सूरत शक्ल ॾिठई वार अछा आहिनि मुंहं में गुंज पइजी विया आहिनि कुराड़ो बणिजी वियो आईने में मुंह ॾिसी रोई चई थो मुंहिंजा मौला ओ मुंहिंजा रब करीम गुनाह कंदे कंदे जिंदगी गुनाहनि में बर्बाद करे वेठो हाणे पोड़ो थी वियुसि कुराड़ो बणिजी वियुसि हाणे तुंहिंजे दर ते माफ़ी वठां मूंखे माफ़ी ॾींदे अलाए कोन ॾींदे बख़्श कंदे अलाए न कंदे तॾहिं बि आवाज़ आयो वइद तरकनाक वइद रजईत इलैना क़ब्बलनाक ओ मुंहिंजा बाबा जॾहिं तो मूंखे छॾियो हो मूं रब बि तोखे छॾे ॾिनो हो पर अॼु जेकॾहिं तूं मुंहिंजे दर ते मोटई त मुंहिंजो कम आहे जो तोखे पंहिंजे कुर्ब में क़बूल करे छॾियां ओ बाबा कर कम तुंहिंजो माफ़ी वठण कम तुंहिंजो बख़्शिशण कम मूं अल्लाह जी ज़ात जो ओ मुझा प्री प्यारा गुनाह कंदे कंदे जिंदगी बर्बाद करे वेठासी पर अज भी वक्त थई मौत घाग में अज भी टाइम तो थी चो उम्र सारी गुनाहन में विञाय मिया रसूल अल्लाह उम्र सारी गुनाहन में करे सो तो कसे कच जो विहाय मिया रसूल अल्लाह वही जानी आई पीरी कभी लजकान काते बारे लिख की अनागते मधाय में या रसूल अल्लाह मेरे सारी गुनाहन में विञाय में या ओ मुझे मिठा हज़रत इमाम मोहम्मद ग़ज़ाली रहमतुल्लाह अलैह हिकायत था अल्लाह जो प्यारे पैगंबर हज़रत ईसा रूहुल्लाह अल्लाह जो प्यारो नबी हिकड़े शहर खां हिकड़े शहर खां जो ॾिठई त दुकान खुलिया पिया आहिनि बाज़ारूं खुलियूं पियूं आहिनि पर माण्हू जो जिते सो उते मोह हज़ारे माण्हू पूरो शहर बादशाही शहर माण्हू सभु मोह ॾाढी हैरत लॻियुसि ॾाढो अजब लॻियुसि लाश उन्हनि जा बिना कफन जे बिना पूरजण जे गलियुनि में घिटियुनि में बाज़ारुनि में हज़ारे माण्हुनि जा लाश पियल ॾिठई अल्लाह जे नबी रब जे बारगाह में अर्ज़ कयो मौला तूं केॾो अरहम राहिमीन रब मुंहिंजा मौला हिन सारे शहर वारनि खे अहिड़े अज़ाब में गिरफ़्तार कई कुझु त माण्हू ज़िंदा हुजनि जो हुनजे लाशनि खे त पूरो न ए मुझा मौला इनके केड़े दौर में या सदा मिली है रब फरमायो रूहुल्लाह ओ ईसा रूहुल्लाह मुखो न पुछो इन्हें मोल न का पुछिए तुझे बुझाईंदा त केड़े दौर की सजा भोगी
हज़रत ईसा रूहुल्लाह हिकिड़ो लाशन जो अंबार ॾिठो, उते वञी अल्लाह जो पैगंबर चवे थो, इंसानो ॿुधायो सही कहिड़े जुर्म जी सज़ा में तव्हांखे ही अज़ाब आयो आहे जो तव्हांजा लाश किना थी रहिया आहिनि, कुत्ता तव्हांजे लाशनि खे पटे रहिया आहिनि, को पूरण वारो कोन्हे, को दफ़नाइण वारो कोन्हे, को गुस्ल थियारण वारो कोन्हे। उन्हनि मैयतनि मां हिकिड़े मैयत ॻाल्हायो आहे, ओ रूहुल्लाह हिन शहर जा माण्हू उहे हुया जिन खे दुनिया सां ॾाढी मोहबत हुई, दुनिया से एतरी मोहबत हुई जीअं नंढे ॿार जी पंहिंजे अम्मा सां मोहबत हूंदी आहे। नंढो ॿार माउ खां जुदा थींदो आहे त रोंदो आहे, तड़पंदो आहे, माउ मिलंदी अथसि त ख़ुशि थी वेंदो आहे। ईसा ही माण्हू बि दुनिया सां ईअं मोहबत रखंदा, पैसो ॾोकर मिलंदो हो ॾाढा ख़ुशि थींदा, दुनिया न हूंदी हुयनि त दुनिया जे ख़ातिर पिटके में परेशानियुनि में गुज़ारींदा, दुनिया जी मोहबत जे करे अॼु अल्लाह जे अज़ाब में गिरफ़्तार। हज़रत ईसा फरमायो त भला हेतिरनि लाशनि मां ॿिए के न ॻाल्हायो, तो ॻाल्हायो आहे, सबब कहिड़ो? चईसीं मां हिन शहर जो माण्हू न आहियां, हिन शहर में हिकिड़े कम सां आयो हुयुसि, को जो अज़ाब आयो त मां बि गिरफ़्तार थियुसि। हींअर हिन शहर वारा माण्हू जहन्नम जे परे में, मां जहन्नम जे किनारे ते पियल आहियां, पर मूंखे एतिरी अज़ियत थी अचे पई जो सारी दुनिया जा दुख सूर अज़ाब सारी दुनिया जा गॾु कजनि त मुंहिंजे सूर जे ॾही पती जे बराबरि न थींदा। मां किनारे ते पियल मुंहिंजो इहो हाल आहे, जेकी अंदर थियल आहिनि उन्हनि जो हिसाब लॻा त छा हाल हूंदो। ओ दुनिया जा तालिब, ओ दुनिया जे ख़ातिर परेशान गुज़ारण वारा, अरे पानी दुनिया सां दिल न लाए, दिल लाई त मुंहिंजे दिल पर मोहम्मद करीम दिल लाए राजी करी, उन्हें अरबी ढोलर के राजी कर, जे मुस्तफा करीम जी ज़ात राजी थी वई, तुझा बई जान आबाद थींदा। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह। दुनिया जाड़ तालिब, दुनिया चीज़ फ़ानी, दुनिया जाड़ तालिब, दुनिया चीज़ फ़ानी, दुनिया ले विसारी पंहिंजो अरबी मदनी, दुनिया जाड़ तालिब। ओ मुंहिंजा प्रिय प्यारा, अॼु वक़्तु अथई, अॼु ज़िंदगी जो टाइम अथई, सुभाणे जो इंतज़ार न कर, मता सुभाणे जो ॾींहुं तुंहिंजे ज़िंदगी में ई लिखल न हुजे। आहे हयाती जो भरवसो आहे को पक्का, घणा साल जहिड़ा हूंदो, घणा महीना, घणा ॾींहं, घणा हफ़्ता, घणा कलाक, घणा मिंट जहिड़ा हूंदासीं, का पक कान्हे। मतलब तव्हांखे पक हुजे जी, अॼु जे मौत अची वञे त मूंखे ॿुधाए त तूं अल्लाह जे कहिड़ो जवाबु ॾींदे, तूं मुंहिंजो महबूब मदनी सरकार जे कहिड़ो कमु कंदे। अल्लाह अस्तगफिरुल्लाह, दाइम अस्तगफिरुल्लाह, अल्लाह अल्लाह। बैकी शरीफ की हदीस, मुझे आका मदनी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हिकिड़े वण जे हेठों बीठा है, सहाबी बीठा है, हीअं वण जी टारी खे वठी लोॾो ॾिनो, जेकी न सुका सुका पन्ना सभु किरी पिया, बाक़ी सावा पन उहे बीठा,
सुकापन सब किरी। साहबन के फरमायो तो हिन जो मिसाल खबर पर केड़ो है। साहबन चो या रसूल अल्लाह तव्हां ॿुधायो। फरमाइन था तो जेको मुझे उम्मती अल्लाह जे खौफ में तकी वेंदो, खुदा जे खौफ में कंबी वेंदो आहे, उन्हें जा गुनाह ये छड़ी वेंदा आहिनि जीअं हिन वण जा सुका पन छड़िया। बाक़ी सावा पन बचाए मुझो उम्मती गुनहगार खुदा जे खौफ में तकंदो आहे, उन्हें जा गुनाह सब छड़ी वेंदा आहिनि। बाक़ी रुगे नेकियूं उन वटि बाक़ी बचंदियूं आहिनि। उन्हें जे दफ़्तर में रुगे नेकायूं ऐं चङायूं बाक़ी बचंदियूं आहिनि। गुनाह सब मेटिजी वेंदा आहिनि। जॾहिं बानो अल्लाह जे खौफ में रोंदो आहे, घोड़ो ॻारींदो आहे, जंहिंजी दिलि अल्लाह जे खौफ में कंबी वेंदी आहे, उन जे सारी ज़िंदगी जा गुनाह बख़्शजी वेंदा। अल्लाह अल्लाह सबई चो अल्लाह अल्लाह। ओ मुझा पिरी प्यारा, अॼु असां वटि ॿी त हर शइ आहे, पर आख़िरत जो फिक्र असांजे दिलि मां निकिरी वियो। हज़रत मौला अली फातिह खैबर नबी जो बिरादर मौला अली मुश्किल कुशा सोना अली वञनि था कुमेर नाले गुलाम साईं जे पोयां गॾु अचे थो पियो। हलंदे हिकिड़े कब्रिस्तान खां लंघिया आहिनि। हज़रत हैदर करार कब्रिस्तान खां लंघंदे मुंहिंजे हैदर करार जा कदम रुकिजी विया, बीह रही। उन्हें मुकाम दे कब्रुनि दे निहारे फरमान था कब्रुनि वारो जो ख़बर तव्हांजो कब्रुनि में कहिड़ो हाल आहे, तव्हांजी ज़िंदगी हिते कीअं थी गुज़रे। हिकिड़ी कब्र मां आवाज़ आयो, ओ अली हेॾो जी ख़बर असीं था ॿुधायूं, पर अवल तूं ॿुधा त असांजे घर में जो कहिड़ो हाल आहे, असांजे बचनि सां छा गुज़रियो। हेॾो जी ख़बर तूं ॿुधा, हितों जी ख़बर असीं था ॿुधायूं। हज़रत हैदर करार फरमाइनि था कब्रुनि वारो तव्हांजे मरण खां पोइ तव्हांजूं मिल्कियतूं विरहाइजी वियूं, माल तक़सीम थी विया, तव्हांजा कपिड़ा ॿियनि जे बदननि ते अची विया, तव्हांजे ज़ालनि वञी ॿिया निकाह कया, तव्हांजा बच्चा यतीम बणिजी विया, तव्हांजा मिल्कियतूं माल ॿियनि जे हवाले थी विया, तव्हांजे खटोलनि ते सुम्हण वारा ॿिया बणिजी विया। हिते त इहो हाल आहे, भला एॾो जी का ख़बर ॿुधायो। ख़बर मां आवाज़ आयो, ओ सोना अली हितों जी कहिड़ी ख़बर थो पुछी। अली हिते त रुॻे अमलनि जी पुछा, ओ अली जन जा अमल सुठा हुया, जन नमाज़ूं पढ़ियूं, रोज़ा रखिया, दीन जा कम कया, अॼु उन्हनि जूं क़ब्रूं जन्नत जा बाग़ीचा बणिजी वियूं। उहे राहत में हुई, उहे नेमत में हुई, उन्हनि जूं क़ब्रूं रोज़त में रियाद जन्नत बणिजी चुकियूं आहिनि। पर अली जन जा अमल पुछड़ा हुया, जन गुनाह कया, जन बेहयाइन जा कम कया। अली अॼु उन्हनि जे क़ब्रुनि में जहन्नम जूं बाहियूं भड़की रहियूं आहिनि, उन्हनि जूं रॻूं ऐं दाहूं अची रहियूं आहिनि। अली हिते त दुनिया कम कोन थी अचे, माल कम नथो अचे, पुट कम नथा अचनि, सर सेवर कम नथा अचनि, पर कम अचनि था त अमल सालिया कम अचनि। अल्लाह अल्लाह मां इहो आवाज़ ॿुधी
जो सुनो अली इधरों रुनुआ जो रोदे रोदे हैदरे करार जी सुहारी मुबारक लुड़कन में आली बन जी वही। ओ मुझा प्री प्यारा अल्लाह जो खौफ या शया अमलन जी दरकार अगते पुछानो अमलन जो हदीस पाक नहीं दुआ इकरे प्यारे मुझे सोने हबीब मदीने वाले आका सोने लजपाल नबी हजरत अबू जर गिफारी रज़ी अल्लाह तआला अन्हु के पाँव में वर्तोआ फरमाया था अबू जर हल तुम मिस्कीनन से मुलाकात करे कैसा कैसा मिस्किन असाबी अर्ज के या रसूल अल्लाह दुनिया तुझे दीदार दिलाई दिया ये केड़ा मिस्कीन है जब जे ज़ियारत जेला तू पार हली वनी तो पे साईं फरमाइंदाली ओ अबू ज़र मिस्कीन हुए जन के को पुछण वारो कोने जन के को सलाम करण वारो कोने जन के को याद करण वारो कोने हुजूर कब्रिस्तान में चेती पायल कब्रुन दे इशारो करे फरमाइंदा ए अबू ज़र ही अतई मिस्कीन मुकामन में सिकन कान सलाम अल्लाह ने कियाम तब सौम मोहम्मद करीम जो हुजूर अलैहिस्सलाम हलंदे हिकड़ी कब्र जे करीब आया अचानक मुझे लजपाल नबी जे अखर में लुढ़क अची विया हुजूर रोण लगा साईं अखर मां हंजू हारण लगा अबू ज़र के फरमाइंदा अबू ज़र मज मदीने में ऐलान कर हिन कब्र वारे जे माइट अज़ीज़न के वठिया जो इन कब्र के अजाब थी रहा इन जो रजूमा मोहम्मद करीम बुद्धि रहो असादी अबू ज़र मदीने में दौड़ंदो आयो ऐलान कयो मिट माइट अज़ीज़ दोस्त सफ़ाया छा ॾिसर सुणो हबीब ज़ारो कतार लुढ़कार रहियो साहबी अर्ज़ कनि था सुणो या रसूल अल्लाह रोण जो सबब कहिड़ो साईं फरमाइनि था हिन मुंहिंजे उम्मती के कब्र जो अज़ाब थी रहियो सरकार फरमाए तो हिन जा पीउ मां जेरा हिन या न अर्ज़ कयो या रसूल अल्लाह हिन जी मां जेरी पीउ हिन जो वफ़ात करे वियो सरकार फरमाइनि था जी मां के हाज़िर कयो उहा बुढ़ड़ी औरत लठड़ी खयूं अचे थी पई सरकार जे ख़िदमत पाक में पहुती हबीबल पुछो मां हिन कब्र वारो तुंहिंजो छा थींदो अर्ज़ करे थी या रसूल अल्लाह कुर्बान वञा सुणो हिन कब्र वारो मुंहिंजो बच्चो मुंहिंजे जिगर जो टुकड़ो साईं फरमाइनि था इन पुत्र ते तू राज़ी आई या नाराज़ अर्ज़ करे थी सुणा मां हिन ते नाराज़ हबीबल फरमायो अम्मा छो नाराज़ आई अर्ज़ करे थी या रसूल अल्लाह हे मुंहिंजो पुटु पंहिंजी ज़ाल जो चयो मञंदो मगर मूं अम्मा खे घटि वधि ॻाल्हाईंदो मूं अम्मा जो अदब न कंदो मुंहिंजी दिलि रंजाई अथई मुंहिंजी दिलि ॾुखाई अथई साईं फरमाइनि था अम्मा हाणे त मरी वियो हाणे खणी माफ़ी ॾीस अर्ज़ करे थी या रसूल अल्लाह क़यामत ताईं कोन बख़्शींदी सास जो ॾाढी मुंहिंजी दिलि रंजाई अथई साईं फरमाइनि था मालिया हिन जो हाल तोखे ॾेखारिया हिन सां अंदरि छा थी रहियो माई करीब अचे थी हबीबल पंहिंजो नूरे नबूवत जो तवज्जो फरमायो माई जे अंदरि वारा कन खुलिया अंदरि वारियूं अखियूं खुलियूं छा थी ॾिसे छा थी ॿुधे अंदरों क़ब्र मां आवाज़ थो अचे ओ मुंहिंजी अम्मा ओ
मुझे चीजल मां खुदा के वास्ते मुखे माफी दे मां मुझे हेठों भी बाया मुझे मथों भी बाया मुझे साजे भी बाया मुझे खादा भी बाया ओ मां मुझे जिस्म जहन्नम की बाह में सड़ी ओ मां खुदा रा माफी दे मां जरमला बच्चे जी दान दू अमर जी दाह निकली वही चती या रसूल अल्लाह मुंह पंजे बच्चे के माफी दी हेदो अम्मा माफी दी वो कब्र जो अजाब माफ थी हे महबूब ने उम्मत के देखाण पे चाहे तो पीर मां की इज्जत चाहे जेकर महबूब चाहे ना सरकार पंजे नजरे करम सा बाहू ठारे छडना तो हबीब जो वस इख्तियार हो पर ना महबूब ने देखाण पे चाहे तो पंजे अब्बे अम्मा जो ही शान अब्बे अम्मा जी दिल न रंजायो पीर मां जी दिल न दुखायो जो अब्बे अम्मा के जान वारन जो कब्र में वो हाल थियो वदा ओ मिठा अजो अबे अम्मा के नाराज करी अजो तू पंजे किरदारन के जरिए पारे ओड़े वारन के रंजाई दो वती अजो तू मुसलमान हारी नारी के रंजाई दो वती ओ मुझा प्री प्यारा पर अजो तुझे किरदारन मुझे मदीने वाले आका के रंजाई छड़ियो हबीबन जी सुन्नत छड़े नहीं महबूब जो दीन छड़े नहीं सरकार जे शरीयत का सो को परे मुझे दोस्तों पंजे आखिरत के याद रखो पंजे कब्र क़यामत वाले सफर के न विसारियो उहो कम करो जेने अल्लाह जो हबीब राजी थी ओ मुझा मिठा छा तू चाही तो महबूब राजी थे या न केड़ा महबूब के राजी करण चाहो था महबूब के राजी करण चाहो था जे सरकार के राजी करण चाहो था तो महबूब जे सुन्नत शरीयत अमल कर पंजे सरकार फरमान था इसबागुल वुजू ही नल करीहात दुख्याई वाले टाइम ते वुजू सोले नमूने सा सोनी तरह वुजू करे तो उन जे दफ्तर में सब गुनाह सब मिटे चले साईं फरमान था मुखे मुझे रब हुक्म दिनो तो या अहमद बशरिल मशाईन फि ज़ुलम इलल मसाजिद बिन नूर तान यौमल क़ियामा ए मुझा सोना नबी जेके रात जे ऊंदा हुन में मस्जिदुन दे विखू भरे अचन था उनन के मुबारक दे ते क़यामत जे दिहाड़े में इनन के नूर में उठारे वेंदो मस्जिद जो पंध कज़ा न कयो मस्जिद जो पंध कज़ा न कयो मुझा दोस्तों महबूब जी सुन्नत शरीयत जी ताबेदारी कयो बेहयाती का पान के बचायो तो अल्लाह राजी मदीने वारो आका राजी थे रब्बे जुल जलाल मुझो चवण तवा सा जो बुधन कबूल फरमाए रब करीम शरा सा सदनी के हिनन गालन जे मथा अमल करण जी तौफीक अता फरमाए आखिर दावाना अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम बारिक अला हबीबिना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि अजमईन अल्लाहुम्मा ला तदअ लना मिन मजलिसिना हाज़ा ज़म्बन इल्ला गफ़रतहु वला हम्मन इल्ला फ़रजतहु वला करबन इल्ला नफ़्फ़स्तहु वला मुब्तलन इल्ला आफ़यतहु वला असीरन इल्ला यस्सरतहु वला ऐबन इल्ला सतरतहु वला मुसाफिरन इल्ला हफ़िज़तहु वला मरीदन इल्ला शफ़ैतहु वला मय्यतन इल्ला रहमतहु वला दुआअन इल्ला इस्तजबतहु वला ضالن इल्ला हदैतहु वला कीमन इल्ला रज़क़तहु वला रिज़्क़न इल्ला बारकतहु वला हाजतुन मिन हवाइजिद दुनिया वल आखिरह हिय लक रिदा वलना फिहा सलाह इल्ला कदैतहा व यस्सरतहा या अरहमर राहिमीन या अल्लाह इन सारी जमात राज़ी हिन गोठ ते पंजे रहमतुन जो नुज़ूल फरमा हिन मस्जिद के आबाद कर हिन गोठानन के आबाद कर फिक्र आखिरत नसीब कर महबूबन जे सुन्नत शरीयत ते हलण जी तौफीक अता कर उहे कम करा जिन में तू राज़ी तुझो हबीब राज़ी हुजे
कर्ज़वारनि जा कर्ज़ला, बीमारनि खे शिफ़ा ॾे, दर्द मंदनि जा दर्द दूर कर, साइलनि सुवाल पूरा कर, मुश्किल ज़दनि जूं मुश्किलातूं हल कर। मौला करीम तू असांजो थी असांखे पंहिंजो बना, असां सभिनी खे मदीने तैयबा जी हाज़िरी नसीब कर, गुंबद ख़ज़रा जी हाज़िरी नसीब कर। या अल्लाह हबीबन जो इश्क अता कर, महबूब जी मोहब्बत में तड़पण वारी दिल अता कर, हुजूर जे इश्क में रोण वारी अख अता कर। मौला मौला असांजे हीणे हाल ते रहमो करम फरमा, महबूब जी सारी उम्मत ते राज़ी थी, हुजूर जा उम्मती जिते भी तकलीफ़ुनि में उन जूं तकलीफ़ूं दूर कर, अफगानिस्तान जे मुसलमाननि जी मदद कर। या अल्लाह काफ़िरनि जे शर शरारतुनि ऐं ज़ुल्मनि खां उन्हनि खे निजात अता कर। असांजा भाइर ॾाढे तकलीफ़ुनि में, मुंहिंजा मौला अफगानी भाइरनि जी मदद फरमा। या अल्लाह काफ़िरनि जे ज़ुल्म ऐं जबर खां